मूंखे अलाए छा थी वियो आहे अदा। घर में अकेली थी थियां त डपु थो थिए। ईअं लॻंदो आहे ॼण ओचितो कुझु थी पवंदो। सॼी सॼी राति निंड न आहे ईंदी। अखियूं बंदि कयां थी त ईअं थो लॻे ॼण आसमान अची मथां किरंदो। अदी सच पूछी त तुंहिंजूं ॻाल्हियूं मूंखे बिल्कुलु सम्झ में नथियूं अचनि। भला तूं ई खणी ॾस त अॼु ताईं को आसमान किरियो आहे? कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करी? कहिड़ा वाम अची अजाया दिलि में विहारिया अथई? अदा को अणॾिठो पाछूलो हर वक़्तु मुंहिंजे पोयां घुमंदो थो रहे। मां हाणे तव्हांखे छा छा ॿुधायां? अदी मां तमामु जल्द तोखे मुर्शिद साईं जी ज़ियारत ते वठी हलंदुसि ऐं मूंखे अलाह ते पूरो भरोसो आहे जॾहिं मुर्शिद जा दीदार थिया त तुंहिंजा सभु वहम ग़म लही वेंदा ऐं इहे ड्रिजण विझण तूं सभु छॾे ॾींदीअ। वरी साॻी तरह तूं पंहिंजी ज़िंदगी जीअंदीअ। हद मुंहिंजे करे अमी परेशान आहियो। हुन ॻाल्हि ते मूंखे शर्मिंदगी थी थिए। अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे मुंहिंजी भेण। छो थी अहिड़ियूं ॻाल्हियूं करी? भला हिन में शर्मिंदगी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तूं भेण ई असांजी, भाउ आहियां मां तुंहिंजो। हे तुंहिंजो पंहिंजो घरु आहे। पर अदा तव्हांखे ज़माने जा हज़ारे कम आहिनि। मूं ते पहिरियों ॾींहुं केतिरो वेहंदो? अलाह सणाई कंदो अदी। अलाह कंदो तुंहिंजा सभु दर्द दुख दूर थी वेंदा। अदा मां हूअं ठीकु आहियां। बसि रुगो वहां में ख़ौफ़ जीअण नथो ॾे। सवेर तो ॿाहिरि वञण जी ॻाल्हि कई न, मूंखे हिकदमि दिलि में धड़को शुरू थी वियो। ईअं लॻो ॼण तूं ॿाहिरि वेंदे ई ओचितो कुझु थी पवंदो। तुंहिंजे एसपीअ जो मूं पूरो बंदोबस्तु करे छॾियो आहे, पर तोखे बि कॾहिं माफ़ न कंदुसि सूबेदार। आउं तव्हांजो खादम आहियां सरकार। उस में बीहारियो या छांव में, का बि शिकवा शिकायत कोन कंदुसि। मूंखे सभु ख़बर आहे त तो मुंहिंजे शेरोज़ ख़ान खे कहिड़ा कहिड़ा सूर ॾिना आहिनि। ऐं तोखां हुनजे हर हिकु ज़ख़्म जो हिसाब किताब ज़रूरु वठंदुसि। मूं हिकु ॿ भेरा शहरोज़ ते ज़रूरु हथु कयो आहे, पर उहो एसपी साहब जे चवण ते। एसपी साहब पाण बीह करे मूंखां शहरोज़ ख़ान ते सच पुतराया। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।